हेलो अस्सलाम वालेकुम, गुड इवनिंग, वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैर ख़ैरियत सां आहियो? ऐं वीकेंड खां पोइ अॼु पहिरियों ॾींहुं आहे, माशाल्लाह सां वर्किंग डे आहे, मंडे आहे। मंडे ते जेको आहे असां थोरा लेज़ी हूंदा आहियूं। हींअर मां पंहिंजी टीम खे इहो ई पई चवां त जीअं प्रोग्राम स्टार्ट थियण वारो हूंदो आहे न, मूंखे निंड अचणु शुरू थींदी आहे, छो त हफ़्ते जो पहिरियों ॾींहुं ऐं उहो बि वर्किंग डे हूंदो आहे। विच में तव्हां जेको आहे 2 ॾींहं मोकल करे जॾहिं ईंदा आहियो त तव्हांखे पाण खे थोरी लेज़ीनेस फील थींदी आहे। सो बिल्कुलु बि लेज़ी न आहे थियणो। वरी अॼुकल्ह मौसम बि थोरो ईअं थी वियो आहे, राति जो वरी बि थोरो बहितर आहे टेम्परेचर, ऐं ॾींहं जो टेम्परेचर इंक्रीज़ थींदो थो वञे, डे बाय डे इंक्रीज़ थींदो थो वञे। मई जेको आहे पंहिंजा रंग ॾेखारणु शुरू करे छॾिया आहिनि, ऐं माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह अप्रैल जे महीने खां ई हूअं त गर्मी शुरू थी वेंदी आहे, पर हिन दफ़े असांजो अप्रैल जो जेको महीनो हुयो उहो ॾाढो सुठो गुज़रियो आहे। ऐं हाणे मई में जेको आहे ॾाढी गर्मी शुरू थी वई आहे, ऐं हीउ हफ़्तो त स्पेशली चई रहिया आहिनि त 41-45 डिग्रीज़ जेको आहे कराची में टेम्परेचर थी वेंदो। सो पंहिंजो पाण खे हाइड्रेटेड रखो, पाणी जो इस्तेमालु तमामु घणो कयो, ऐं सुस्त बिल्कुलु बि न आहे थियणो। काॾे बि ॿाहिरि वञो था, पाण सां पाणी जी बॉटल लाज़मी रखो, जूस पाण सां गॾु ज़रूरु रखो, ऐं कोई अहिड़ो कपिड़ो जेको जीअं मलमल जो कपिड़ो थींदो आहे या लॉन जी सनी लॉन जो जेको कपिड़ो हूंदो आहे उन सां मथो लाज़मी ढकियो, छो जो डायरेक्ट जेका सनलाइट तव्हांजे मथे ते पवंदी आहे उहो हिकदमि तव्हांजो ब्लड लेवल घटाए छॾींदी आहे, जंहिंजे करे तव्हांखे जेको आहे चकर ईंदा आहिनि, वरी पघर तमामु घणो निकिरंदो आहे, त इन जे करे तव्हांजी तबियत ख़राबु थियणु शुरू थी वेंदी आहे। सो कोशिशि कयो त ॾींहं जे टाइम घटि निकिरो ॿाहिरि, जीअं 4-5 वारो टाइम जेको आहे उहो वरी बि थोरो फिज़िबल टाइम आहे। ऐं हूअं बि हाणे हीउ जेको महीनो आहे इंटरनेशनली हिसाब सां जेकॾहिं ॾिसिजे त सन अवेयरनेस वीक मल्हायो थो वञे 6 मई खां, यानी अॼु 6 तारीख़ आहे, 6 मई खां वठी 12 मई ताईं इंटरनेशनली जेको आहे सन अवेयरनेस मंथ आहे, वीक आहे सॉरी। सो इन में जेको आहे हिन दफ़े जेको हिननि रखियो आहे, थीम जेको रखियो आहे उहो कैंसर ते रखियो अथनि, त जीअं जेके स्किन डिज़ीज़िस जेके थींदियूं आहिनि, स्किन कैंसर्स जेके थींदा आहिनि, छो त हर साल ही डिफरेंट टॉपिक्स ते कमु कंदा आहिनि, अवेयरनेस ॾींदा आहिनि। पर हिन साल जेका ही अवेयरनेस ॾेई रहिया आहिनि उहा अवेयरनेस ॾेई रहिया आहिनि स्किन रिलेटेड, जेके स्किन जा माइनर जेके फंगस थियनि था या स्किन डिज़ीज़ थियनि थियूं, या उन्हनि मां पोइ वरी जॾहिं ज़ख़म ख़राबु थी थो वञे या काई अहिड़ी शइ थी वञे त उन में कैंसर बि थी वञे थो। सो इंटरनेशनली ही जेको वीक आहे उहो आहे सन अवेयरनेस जेको स्किन कैंसर जे हिसाब सां मल्हायो थो वञे। ऐं पाकिस्तानी हिसाब सां जेकॾहिं ॾिसिजे त ही जेको हफ़्तो जेको मल्हायो थो वञे इहो बि सन अवेयरनेस वीक आहे, पर इन में अखियुनि जी जेका बीमारी आहे, जंहिंमें तव्हां सम्झो था त अखियुनि में ख़ारिश थिए थी, अखियूं ॻाढ़ियूं थी वञनि, अखियुनि मां पाणी थो निकिरे, या अखियुनि जो बि फंगस थींदो आहे। तव्हां यकीन कंदा त अखियुनि जो बि फंगस थींदो आहे, यानी हे जेके असांजी अखियुनि जा जेके पलकूं जेके आहिनि इन्हनि जो ख़ुश्क थियणु, इन्हनि खे जॾहिं ख़ुश्की चढ़ी वेंदी आहे त तमामु घणी ख़ारिश थींदी आहे, तव्हांजी अखि जो सम्झो त पाणी सुकी वेंदो आहे, जंहिंखे असां आम ज़बान में ख़ुश्की भी चवंदा आहियूं, ऐं डॉक्टर इनखे डैंड्रफ चवंदा आहिनि। त उहो ईअं नज़र न ईंदो आहे जॾहिं माइक्रोस्कोप सां या हू पंहिंजी कंहिं इंस्ट्रूमेंट सां जॾहिं उनखे वेझो खां ॾिसंदा आहिनि त डॉक्टर तव्हांखे ॿुधाईंदो आहे त तव्हांजे अखियुनि जे चौधारी ख़ुश्की ॼमी वई आहे, यानी तव्हांखे डैंड्रफ थी वियो आहे, जंहिंजे लाइ तव्हांखे कुझु ड्रॉप्स ॾिना वेंदा आहिनि, कुझु तव्हांखे जेको आहे ऑइंटमेंट्स ॾिनियूं वेंदियूं आहिनि, त तव्हां हफ़्तो 2 हफ़्ता 3 हफ़्ता यूज़ कयो, उन खां पोइ आहिस्ता तव्हांजी अखियुनि जी तकलीफ़ या दूरि थी वेंदी। पर असां जेको ही वीक मल्हाए रहिया आहियूं त इन में तव्हांखे 3 शयुनि जो ख़ासि ख़्यालु रखिणो आहे। उहे 3 शयूं कहिड़ियूं आहिनि त पंहिंजी अखियुनि खे हाइड्रेटेड रखिणो आहे। हाणे हाइड्रेटेड असां पंहिंजी अखियुनि खे कीअं रखंदासीं? हर अखियुनि में पाणी हणो, थधो पाणी हणो। कुझु माण्हू छा कंदा आहिनि त गुलाब जो पाणी अखियुनि में इस्तेमालु कंदा आहिनि, ऐं डॉक्टर सख़्ती सां मना कंदा आहिनि त गुलाब जो पाणी जेको आहे अखियुनि खे न हणो, डायरेक्ट परे खां स्प्रे करे सघो था, पर कुझु माण्हू छा कंदा आहिनि बिल्कुलु अखि जे वेझो करे गुलाब जो स्प्रे कंदा आहिनि, उहो बि थधो करे।
त ज़ाहिर आहे कुझु उन में अहिड़ा अर्क हूंदा, कुझु अहिड़ियूं शयूं हूंदियूं जेके तव्हांजी अखियुनि जे लाइ नुक़सानदेह हूंदा। डॉक्टर्स मना कंदा आहिनि छो जो उन सां तव्हांजी अखियुनि में कैटरेक्ट थींदो आहे, तेज़ी सां वधंदड़ बीमारी। अखि जी कैटरेक्ट जेको आहे घणो करे चवंदा आहिनि त गुलाब जे पाणी खां थींदी आहे। त थोरो एहतियात ज़रूरी आहे। जंहिं शइ जे बारे में असांखे ॼाण न आहे त असां उहा जेकॾहिं न कयूं, उहा बि असां पंहिंजी अखियुनि सां छेड़ न कयूं त बहितर आहे। नॉर्मल पाणी आहे, मिनरल वाटर थी वियो, या जेके असांजी टैंक्स में जेके पाणी अचनि था उहे पाणी तव्हां बॉइल करे बि रखी सघो था, थधो करे उन खां पोइ जेको आहे तव्हां उन सां पंहिंजी अखियूं साफ़ कयो। साए में रहो, जिथे छांव आहे उते रहो, ऐं ॿाहिरि जॾहिं निकिरो था त सन ग्लासिस जो तमामु घणो इस्तेमालु कयो, छो त ही गर्मी तमामु घणी आहे, हीट स्ट्रोक बि थी सघे थो तव्हांखे। इन जे करे ही वीक मल्हायो थो वञे सन अवेयरनेस जे हिसाब सां। सो तमामु घणो ख़्यालु रखो ऐं मूंखे उमेदु आहे तव्हां पंहिंजो ख़्यालु रखंदा बि हूंदा। सो पंहिंजे प्रोग्राम खे स्टार्ट करे चुका आहियूं। तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था, असांखे कॉल करे सघो था। ऐं अॼु असां वटि ॿ ज़बरदस्त गेस्ट आहिनि, ॿिन्ही जो तालुक़ु अलॻि अलॻि फील्ड सां आहे। सभिनि खां पहिरियां मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि त असां सां गॾु जेका हिते प्रोफेसर साहिबा वेठी आहे, रिटायर्ड प्रोफेसर ऑफ पीडियाट्रिक्स यास्मीन काज़ी साहिबा हिते मौजूदु आहे, जिन सां अॼु असां ॿारनि जी सिहत, माउ जी सिहत ऐं ॿार जे खाधे ऐं माउ जे खाधे पीते जे हिसाब सां ॻाल्हाईंदासीं। ऐं उन खां अलावा ॿारनि जी, औरतुनि जी, सभिनीनि जी जेका एजुकेशन थिए थी, एजुकेशन जे लाइ असां हमेशह चवंदा आहियूं त एजुकेशन इज़ वेरी इम्पॉर्टेंट। सो उन ते बि ॻाल्हाईंदासीं, सो उन्हनि खे बि भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम आपा, कीअं आहियो? ठीकु आहियो? ठीक है अल्हम्दुलिल्लाह। मां तव्हांखे भली कार थी कयां रंगनि भरी शाम में। अच्छा, उन खां अलावा असांजो ॿियो भाउ हिते मौजूदु आहे जेको माशाअल्लाह ॾाढो प्यारो सिंगर आहे, ॾाढो प्यारो इंसानु आहे ऐं उनजी आवाज़ माशाअल्लाह कमाल आहे। जेतिरो मतिलबु नाज़ुकड़ो नफ़ीसड़ो पाण आहे, ओड़ी अल्लाह साईं उन्हनि खे आवाज़ बि ॾिनी आहे। सो असां सां गॾु तनवीर अली भाई हिते मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ठीकु आहियो? ज़बरदस्त, तव्हां ॿुधायो? ठीकु आहे अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो शुक्र आहे, बिल्कुलु ठीकु ठाक। उन खां अलावा असां सां गॾु ढोलक ते मौजूदु आहे हैदर अली। अस्सलाम वालेकुम, तव्हांखे बि मां भली ॻाल्हि थी कयां पई। अच्छा, त तव्हां जेको आहे हाणे जल्दी सां पंहिंजा मोबाइल्स खणो ऐं असांखे कॉल करणु स्टार्ट कयो। जी आपा, त कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे तव्हांजी? जी, हिकिड़ी तव्हां ॻाल्हि कई स्किन कैंसर जी, त मां इहो ॿुधायां त स्किन कैंसर अछनि माण्हुनि खे थींदी आहे गरम मुल्कनि में। बाक़ी जिन खे रंग आहे ब्राउन माण्हू, जंहिंजे खल में रंग आहे त उहो जेको रंग आहे पिगमेंट उहो कुदरती उन खां बचाए थो। जी जी। त जंहिं माण्हूअ जो जेतिरो सावलो रंग हूंदो त उनखे घटि चांस स्किन कैंसर थियनि। इन करे शायदि ही इंटरनेशनली मल्हायो वेंदो आहे वीक। इन लाइ गरम मुल्कनि में माण्हुनि जो रंग वधीक सावरो थो थिए ऐं जेके थधा मुल्क जंहिंमें रोशनी उस घटि आहे त उते माण्हुनि जो रंग वधीक अछो थो थिए। सही। अच्छा, हिन जा प्रिकॉशन्स छा हूंदा? प्रिकॉशन्स इहे आहे त जेके अछे रंग जीअं अछे रंग जा माण्हू हूंदा आहिनि उहे कंहिं गरम मुल्क में वञनि था, उन्हनि खे प्रिकॉशन करणु घुरिजे त स्किन प्रोटेक्शन जो लोशन इस्तेमालु कनि। न त हिते जे माण्हुनि खे त उन जी ज़रूरत कोन्हे। पर असां त चवंदासीं त ॿारनि खे चवंदा आहियूं त उस में भली खेॾनि। अॼुकल्ह मोबाइल ते वेठा आहिनि, टीवीअ ते वेठा आहिनि, त उहो सही न आहे। अॼुकल्ह ॾिसूं था ॿारनि में रिकेट्स जी बीमारी घणी थी वई आहे, त हॾनि में थिए थो ऐं ॿारनि खे हॾा कमज़ोर था थियनि त वॾाई में वधीक कमज़ोर था थियनि। वॾाई में ॾिसूं था सभिनी जी हॾनि में कैल्शियम ख़तमु थी वञे, किरनि था त हॾिया भॼी था पवनि। त ॿार नंढाई में कुझु वक़्तु उस में खेॾनि त ॿारनि लाइ सुठो आहे। अच्छा, इहा जेका ॻाल्हि तव्हां कई त ॿार हिकु हंधि वेठो आहे, मोबाइल खणी या आईपैड खणी वेठो आहे, हिकु जाइ ते स्टफ थी वियो आहे, सो उन सां ज़ाहिर ॿार जे अंदरि उहा शइ पैदा नथी थिए, कमज़ोर थो थिए पियो, हॾ कमज़ोर था थियनि, एक्टिव न आहे ॿारु हिकिड़ी जाइ ते वेही। त छा इन में जेका सरासर ग़लती आहे उहा माउ जी आहे या हुन ॿार जी पंहिंजी आहे? इहा माउ जी आहे। जीअं ॿारु रोए थो त हुनखे मोबाइल पकड़ाए चवंदा, ॿार खे खाधो खाराईंदा त टीवीअ जे साम्हूं वेही हुनखे चमिचो वात में गुदींदा, त इहो सही न आहे। इहा ॿार जी आदत शुरू खां सही विझे ऐं जेको शुरू में जेको स्क्रीन टाइम वधीक थो थिए, ॿार जो एक्सपोजर थो थिए, त उन में इहो बि थिए त ॿार अॼुकल्ह माण्हू अचनि था त ॿारु ॻाल्हाए नथो, 2-2.5 सालनि जो थी वियो आहे, ॿारु ॻाल्हाए नथो, त ॿार जो ॻाल्हाइण बि लेट इन करे थी थो वञे जो माउ ॿारनि सां ॻाल्हाए नथी, ॿारु ॿियनि ॿारनि सां ॻाल्हाए नथो, इन ते वेठो आहे, कार्टून नथो ॾिसे, उन ॿिए क़िस्म जो ॻाल्हाइण थो ॿुधिजे, त इहो ॿारनि लाइ ख़राबु आहे।
त स्क्रीन टाइम ॿार जे लाइ सुठो न आहे। 2 सालनि खां घटि बिल्कुलु हुनजो एक्सपोजर न थियणु घुरिजे ऐं 2 सालनि खां 5 सालनि ताईं वधि में वधि 1 कलाक ॾींहं में ऐं 5 सालनि खां पोइ ॿार खे वधि में वधि 2 कलाक। बाक़ी हर वक़्तु ॿार मोबाइल ऐं टीवीअ जे साम्हूं वेठो आहे, उहो न आहे, ख़राबु आहे। उहो ॿार थोरो जीअं ऑटिस्टिक ॿार थी विया आहिनि, ॿियनि सां सही खेॾंदा कोन, खे ॻाल्हाईंदो आहे त काबिल आहिनि हिकु शइ रांदीकनि सां सही तरीक़े सां न खेॾंदा, ॿियनि ॿारनि सां सही न खेॾंदा, त ॿियनि सां इंटरेक्ट करण जी उनमें आदत न थी। पर जेका ॻाल्हि तव्हां हिते कई त ॿारु जेको लेट थो ॻाल्हाए, माउ ॿार सां इंटरेक्ट नथी करे, उन तरह सां ॿार सां ॻाल्हाए नथी, ॿार सां खेॾे नथी, ॿारु जीअं हुंगरू ॾियणु शुरू कंदो आहे, ॿारु जॾहिं गिगू आणणु शुरू कंदो आहे, हू ॻाल्हाइण जी कोशिशि कंदो आहे, सो हू ॿारु नंढिड़ो पंहिंजो पाण खे पंहिंजे घर भातियुनि खे पंहिंजी तरफ़ अट्रैक्ट कराईंदो आहे, यानी उहो पंहिंजी तवजो छिकराईंदो आहे पंहिंजे माउ पीउ जी, पंहिंजे घर भातियुनि जी, जेके बि उनजे आसे पासे में जेके ॿिया रिश्ता जेके उन सां गॾु रहनि था। त इन में छा थींदो आहे त ॿारु अञा वधीक एक्टिव थींदो आहे, अञा वधीक ॻाल्हाइणु शुरू कंदो आहे। हिते त ईअं थींदो आहे त ॿारनि खे जेको आहे सभु उहा ई तव्हां वारी ॻाल्हि त पोयम्स हलाए ॾेई छॾिया, बेबी टीवी हिकिड़ो जेको असां वटि हिकिड़ो मां चवां थी त मथे जो सूरु पइजी वियो आहे, अञा सुबुह थिए कोन थी बेबी टीवी हली थो वञे पियो। माउ पंहिंजी जान छॾाए करे ॿार खे हिकिड़े हंधि फिटी करे थी छॾे पई। जी सही आहे, माउ खे खपे ॿार खे खेॾे, आखाणियूं ॿुधाए, ॻाल्हियूं ॿुधाए, लोलियूं ॿुधाए सुम्हारे नंढे ॿार खे। न उते बि असांखे मोबाइल कमु ईंदो आहे, उते बि असां पोयम्स हलाईंदा आहियूं, अलाह जो नालो त असां खणो ई कोन था ॿारनि जे साम्हूं, नई वरी ॿारनि खे उहा तरबियत था ॾियूं पिया, पर हा कलमे जी जाइ ते असां उन्हनि खे पोयम लाज़मी हलाए ॾींदासीं। इहो जेको कमु आहे न ॾाढो ग़लति आहे। असां ॿार जे साम्हूं न कलमो पढ़ंदासीं, न काई अहिड़ी आयत हुनखे ॿुधाए करे उनखे सुम्हारण जी कोशिशि कंदासीं, पर असां उनखे बेबी टीवी या उनखे पोयम हलाए ॾींदासीं। इन जे हवाले सां तव्हां छा चवंदव? दीनी तालीम बि ज़रूरी आहे। दीनी तालीमूं जीअं ॿारु वॾो थो थिए त उन हिसाब सां साल 2 जे ॿार सां त न, पर साल 2 जे ॿार सां मां ॻाल्हाए त सही आहे। या उन सां रांदियूं खेॾे, जीअं अॻे खेॾंदियूं हुयूं माण्हू इचिक मिचिक धामा थिरचे ऐं ॿिलीअ पेर वञा, त इन क़िस्म जूं रांदियूं खेॾे। अॼुकल्ह जी माइरूं जेकॾहिं इन तरह जूं गेम्स खेॾणु शुरू कंदियूं त चवंदियूं त केॾो चीप कमु कयूं था असां। वाकई लिटरली उन्हनि जा लफ़्ज़ ई हूंदा त कहिड़ा कम था कयूं असां, कहिड़ो चीप हरकतूं था कयूं पिया। सो अॼुकल्ह जी माउ बि मॉडर्न थी वई आहे। सो भाउ तव्हांजा कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? तबियत सही आहे तव्हांजी? जी जी बिल्कुलु ज़बरदस्त, तव्हां ॿुधायो? ठीकु आहे अल्हम्दुलिल्लाह। ईद गुज़री ख़ैर जी? अल्हम्दुलिल्लाह, ईद ख़ैर जी गुज़री वई, वरी ॿी ईद जी तयारी आहे इंशाल्लाह, ज़िंदगी आहे मलाहिबी। हा इंशाल्लाह इंशाल्लाह। आहे छा पियो थिए अॼुकल्ह, छा पिया कयो? बसि मौसीक़ी जी आहे किरत हले पई ख़ैर सां, तव्हांजे केटिन जो साथ आहे भरपूर माशाअल्लाह। इंशाल्लाह हिन ईद ते हिकिड़ो सॉन्ग बि ॾींदासीं। अरे वाह वाह, इंशाल्लाह ज़बरदस्त ज़बरदस्त। साईं अज़हर साहब जी डायरेक्शन में इंशाल्लाह इंशाल्लाह उम्मीद रखूं था। सो पोइ जल्दी यानी इंतज़ारु कयूं न। इंशाल्लाह ज़बरदस्त। पोइ हींअर जेको आहे कुझु नवां सॉन्ग्स तव्हां लिखिया या कुझु परफॉर्म कया? जेके थी चुका आहिनि। अच्छा हा, जा हाणे हींअर कबा। सही, ॿई हींअर त खणी आयो कंहिं दोस्त जी आहे, फेसबुक दोस्त आहे मुंहिंजो, हुनजी शाइरी आहे गज़ल तमामु बहितरीनु अथसि, उहो पेश करण लाइ ज़रूरु पोइ असां ॿुधणु चाहींदासीं। बिल्कुलु आहे पंहिंजी कंपोज़िशन जेके हाल पिया नाल। सही। साह जे आख़िरी पसाहुन मंझ भी तोखे जाचे तोखे संभारे वियो हलियो, शख्स हिकिड़ो तोखे सारे वियो हलियो, शख्स हिकिड़ो तोखे सारे वियो हलियो, मौत खां लुढ़क हारे वियो हलियो, मौत खां लुढ़क हारे वियो हलियो, शख्स हिकिड़ो तोखे सारे वियो हलियो, शख्स हिकिड़ो तोखे सारे वियो हलियो।
पुलसरा तूं इंतज़ारी जूं टपी पुलसरा तूं इंतज़ारी जूं टपी रूह पहुंचे खे उदारे वियो हलियो रूह पहुंचे खे उदारे वियो हलियो मौत खां लुढ़क हारे वियो हलियो शख्स हिकिड़ो तोखे सारे वियो हलियो शख्स हिकिड़ो तोखे सारे वियो हलियो हसरतुनि जे घाट ते लटकियो रहियो हसरतुनि जे घाट ते लटकियो रहियो ख्वाब पंहिंजा ही सुम्हारे वियो हलियो ख्वाब पंहिंजा ही सुम्हारे वियो हलियो शख्स हिकिड़ो तोखे सारे वियो हलियो शख्स हिकिड़ो तोखे सारे वियो हलियो अॻु न सारियो नूर खे तो अचण खां अॻु न सारियो नूर खे शेख तुंहिंजो दॻु निहारे वियो हलियो शेख तुंहिंजो दॻु निहारे वियो हलियो मौत खां लुढ़क हारे वियो हलियो मौत खां लुढ़क हारे वियो हलियो शख्स हिकिड़ो तोखे सारे वियो हलियो शख्स हिकिड़ो तोखे सारे वियो हलियो ही फर्स्ट टाइम भी तव्हां हिते परफॉर्म कयो आहे हा ही आहे फेसबुक फ्रेंड साथी नूर शेख अच्छा ऐं फेसबुक ताईं खयल आहे अच्छा अच्छा जी हा त उन्हनि खां तव्हां परमिशन वरिती हुई या हुननि पाण तव्हांखे हुननि जॾहिं अवामी शइ रखी आहे फेसबुक ते त खणणी पवंदी आहे सही सुठी शइ लॻी त सही सही त ईअं इलाही अहिड़ा कलाम हूंदा जेके तव्हां ॻाईंदा हूंदा इलाही सारा कोशिशि कंदा आहियूं त इलाही सारा जेके शाइर आहिनि असांजा लिखिया पिया आहिनि कोई ॻाए कोन थो उन्हनि खे उनजी चूंड शाइरी खणी करे पेश कंदा रहंदा आहियूं वजह छा आहे शाइरनि जी अॼुकल्ह लिखण जी लिखण जी या लिखण जी लिखण जी त वजह सम्झो इहा ई आहे त हू जेकॾहिं मौसीक़ी में सांडनि था त मौसीक़ी जा इलाही ख़र्च आहिनि जेको आम शाइर चवंदो यार मां न कयां छो जो सुठो लिखण वारो हूंदो न हू चवंदो पैसा मां भरियां ई कोन कंहिं मौसीक़ी ते छो जो फ़नकार त पंहिंजे हिसाब सां ॻाईंदो पियो जीअं हीअ लाइव परफॉर्मेंस आहे सुठो प्लेटफॉर्म आहे असांखे केटिन तरफ़ां हर कलाम फ्री में ॻाए सघंदा असां न हुते सिस्टम न आहे इहो जेकॾहिं स्टूडियो में वेंदासीं कंहिंजी रिकॉर्डिंग करणु त हुते पैसा लॻंदा ऐं मौसीक़ार सां गॾु इलाही सारा ॿिया माण्हू बि हुते हूंदा आहिनि जिन खे पेमेंट करणी पवंदी आहे सही इलाही शाइर सिर्फ़ु किताबनि ते महदूद थी विया आहिनि सही पर इलाही अहिड़ा शाइर आहिनि जेके सुठा सुठा नालेवर शाइर इलाही सारा इलाही जेके फील्ड छॾे विया आहिनि जेके हाणे मतिलबु हुननि लिखण ई बंदि करे छॾियो आहे असांखे सुठी शाइरी जी हिन वक़्तु ज़रूरत आहे
ऐं उहा सुठी शाइरी कॾहिं असांखे मिलंदी जेको हिकिड़ो वक़्तु हूंदो हुयो जी, जी। तव्हां ॾिसो मतिलबु 2000 वारो उहो दौर जेको 2001 में 2002 में ॾाढी बहितरीनु 2003 शाइरी में हूंदी हुई। बहितरीन शाइरी हूंदी हुई हाणे उहा शाइरी कोन्हे का हींअर ॾिसो न उहा जेको डिस्करेज थिए थो कमु न ऐं सिर्फ़ु मुशाइरनि तां मौजूदु शइ न आहिनि इहे मौसीक़ी जॾहिं मिले थी कंहिं बि शाइर खे लफ़्ज़नि खे जान मिले थी त अॻियां ॿुधण वारनि खे मज़ो अचे पियो पोइ लिखण वारो कंहिंजे लाइ लिखे एतिरो के शाइर आहिनि जेके क़ौम खे जाॻाइनि था ऐं सुठी शाइरी लिखनि था हिन वक़्तु बि उहे पेश बि कंदा कंहिं किताबनि थ्रू रिसालनि थ्रू या फेसबुक सोशल मीडिया प्लेटफॉर्म वॾो आहे अॼुकल्ह सही उते रखनि था पिया सही हाणे ॻाइण जो कमु आवाम ते पहुचाइण वरी फनकार जो आहे हा इहो त आहे उहो क्रेडिट थोरो ॾे वेंदो आहे हा बिल्कुलु आहे सो फनकार खे बि घुरिजे अगरि प्लेटफॉर्म मिले हा लिखण वारो बि सुठो हुजे ॻाइण वारो बि सुठो हुजे उहो त ऐं बहितर उहो त आहे अञा वधीक ॻाल्हि ठहंदी तव्हांखे आहे ईअं शुरू शाइरी जो शौक़ु पोएट्री जो कॾहिं ईअं कई पोइट्री जो शौक़ु आहे मां इंग्लिश पोइट्री लिखंदी अरे आहियां वाह माशाअल्लाह। ज़बरदस्त पढ़ंदी बि आहियां किताबनि पढ़ण जो मूंखे शुरूअ खां शौक़ु आहे लिटरेचर जो सही। ख़ासि करे इंग्लिश लिटरेचर जो सही त मां पोइट्री बि लिखंदी आहियां माशाल्लाह काई अहिड़ी पोइट्री तव्हांखे यादि आहे जेका तव्हांजी सिंधी में ट्रांसलेट थियल हुजे या उर्दू में ट्रांसलेट थियल हुजे न ट्रांसलेट थियल कोन्हे कोई बि कोन्हे का ऐं कॾहिं तव्हां पंहिंजो बुक ईअं मार्केट में आंदो आहे बुक हाणे इरादो आहे रिटायर कयो सभु घर में आहे सभु चयो त बुक पब्लिश कराए त हाणे इरादो आहे त बुक पब्लिश कराए इंशाल्लाह इंशाल्लाह घणो करे यादुनि जूं पुराणियूं ॻाल्हियुनि जो सही ऐं पोएम्स जो घणो करे कहिड़े राइटर खे पढ़ंदा आहियो राइटर उहो त जीअं उमिरि वधे थी त उहो नंढाई खां वठी जेके राइटर्स आहिनि उहो पसंदि चेंज थी थिए शुरूअ में जीअं क्लासिक्स पढ़िया ऐं मिस्ट्रीज़ पढ़ियूं एगथा क्रिस्पी नंढाईअ में इनिड ब्लाइटन पढ़ियो वरी वॾा थियासीं त ॿिया बुक्स पढ़ियासीं जॉर्ज हायर वग़ैरह वरी पोइ हाणे पॉलो कोलो पढ़ियो ऐं अलिफ शफ़क़ पढ़ी इन क़िस्म जा राइटर्स ज़बरदस्त ज़बरदस्त माशाल्लाह तव्हां सां ॻाल्हियूं कंटिन्यू कंदासीं जी व्यूअर्स वक़्तु थियो आहे ब्रेक जो करे न वञिजो जल्दी वापसि था अचो वेलकम बैक व्यूअर्स ॿीहर तव्हांखे भली कार कंदासीं रंगनि भरी शाम में ऐं जीअं असांजी ज़बरदस्त गुफ़्तगू हली रही असांजे ॿिन्ही गेस्ट सां गॾु ऐं विच विच में सिंगिंग बि असां ॿुधंदा रहंदासीं ऐं तनवीर भाउ सां गॾु आहे माशाल्लाह ज़बरदस्त आवाज़ु आहे उन्हनि जी ऐं जेका शाइरी कनि था ॾाढी डिफरेंट शाइरी हूंदी आहे इन्हनि जी ऐं इलाही मज़ो ईंदो आहे सो विच विच में गाना बि ॿुधी करे इंजॉयमेंट कंदासीं त जीअं असां सां गॾु रिटायर्ड प्रोफेसर ऑफ पीडियाट्रिक्स यास्मीन काज़ी साहिबा हिते मौजूदु आहिनि ॿार जे हवाले सां माउ जे हवाले सां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थी रही हुई त जीअं ॿार अञा माउ जे पेट में आहे जॾहिं कंसीव करे थी माई त उन टाइम जेको आहे खाधे पीते जो चवंदा आहिनि त ख़ासि ख़्यालु रखिजे त उन टाइम तव्हां मूंखे ॿुधायो त अहिड़ी कहिड़ी ग़िज़ा आहे जेका औरतुनि खे खाइणु घुरिजे आम जेतिरो खाए थी उन खां वधीक थोरियूं कैलोरीज़ पर का अहिड़ी ख़ासि ग़िज़ा जी ज़रूरत न आहे ऐं भली हिकिड़ी गिह वारी थुल्ही मानी वधीक खाए उहो बि बसि आहे या अधु पाव गोश्त खाए या पाव भाॼी खाए या जेको बि सहूलियत आहे खाए पर पंहिंजी ग़िज़ा जो ख़्यालु रखे ऐं बहितर इहो आहे त ॿारनि में वक़फ़ो करे त वक़फ़ो न थींदो त ॿारनि जी बि सिहत ख़राबु थींदी माउ जी बि ख़राबु थींदी वक़फ़ो करे ऐं घटि ॿार ॼणे जेतिरो सही ॼणी सघे थी पाले सघे थी ॿार माउ जी सिहत सही थींदी त ॿार बि सही ॼमंदो न त जल्दी जल्दी ॿार ॼणंदी माउ जी सिहत बि सही न थींदी त ॿार जो वज़न घटि थींदो शुरू खां वज़न घटि आहे त हर खाधे जी बीमारी थी थिए त ॿार बि पोइ सही नथो वधे अच्छा असां वटि घणो करे इहो थींदो आहे त घर जे खाधे खे अवॉइड कंदियूं आहिनि ज़ाहिर आहे हिकिड़ो टाइम अहिड़ो ईंदो आहे जो घर जी मानी न वणंदी आहे कुझु चटपटियूं शयूं खाइण ते दिलि कंदियूं आहे कॾहिं मिठे खाइण ते दिलि कंदो आहे पर घणो करे असांजी जेके भेनरूं आहिनि उहे घणो करे त तरजीह ॾींदियूं आहिनि त ॿाहिरियों फास्ट फूड हुजे त फास्ट फूड इन हालत में सही आहे माउ जे लाइ ॿार माउ जे लाइ माउ जे लाइ माउ खे फास्ट फूड न खाए उन प्रिजर्वेटिव्स ग़लति शयूं आहिनि
त पंहिंजे घर जो खाधो खाए ऐं कुझु क्रेविंग थी थिए जीअं जिस्म खे जंहिं शइ ज़रूरत आहे त उहा शइ थी खाए जीअं खटाइण जी ज़रूरत थी थिए जंहिं शइ जी ज़रूरत जेका क्रेविंग आहे त भली पंहिंजी क्रेविंग पूरी करे मतिलबु घर जी शयूं घणो करे ठहियल हुजनि उहे खाइजनि। पहिरियनि 3 महीननि में ख़ासि करे कंहिंखे उल्टियूं थींदियूं आहिनि त उनखां पोइ उल्टियूं बंदि थी वेंदियूं आहिनि पोइ सही खाए। सही। अच्छा जीअं ॿारु पैदा थो थिए त घणो करे माइरूं जेको आहे पंहिंजे खीर खां बि अवॉइड कंदियूं आहिनि, पंहिंजो खीर बि न ॾींदियूं आहिनि ॿार खे, त उहो त तमामु ज़रूरी आहे ॿार जे लाइ, उन में सिहत बि आहे। वरी उन सां गॾु गॾु कोशिशि इहो बि कंदियूं आहिनि त मथे खीर ते बि आणनि। छा इन दौरान मथियों खीर सही हूंदो आहे? पहिरियां 6 महीना छड़ो माउ जो खीरु पीआरिजे, पाणी बि न खे चवंदा गर्मी आहे पाणी पीआरियूं, पर ऑलमोस्ट 90% माउ जे खीर में पाणी आहे त माउ जो खीरु ॿार जी तमामु ज़रूरत पूरी थो करे। जेको मथियों खीरु आहे उहो बि जानवर मां ठहियलु आहे, गऊं जे खीर मां ठहियलु आहे, त उहो नुक़सानु करे सघे थो हर जिन्स लाइ। उनजी पंहिंजी जिन्स जो खीरु सही आहे। जे माण्हू सम्झंदियूं आहिनि हर भरू त आदत हुजे बोतल बि गॾु ॾियूं, त उन में ईअं थींदो आहे त बोतल जो निपल माउ जो निपल मुख़्तलिफ़ तरीक़े सां ॿारु चूसींदो आहे, त ॿार खे थोरो ज़ोर लॻाइणो पवंदो, माउ जो खीरु वधीक वात में विझणो पवंदो आहे, ऐं जे मथियों त उहो मथां छुरो चूसींदो ऐं जल्दी जल्दी वात में ईंदो, पोइ उनजी आदत थींदी त पोइ ॿारु माउ जो खीरु छॾे ॾींदो। ॿई शयूं न हलंदियूं, त इन लाइ ज़रूरी आहे त रुॻो माउ जो खीरु ॾिजे, ॿियो कोन। बाक़ी माउनि खे ग़लति सम्झंदियूं आहिनि त ॿारु घड़ी घड़ी रोए थो त माना त खीरु घटि आहे, त शुरू में ॿारु घटि खीरु घटि थो पीए, जे वात में वञे थो त 5 मिंट खनि पी उनखे निंड अची थी वञे, निंड अची थी वञे त माउ सुम्हारे थी छॾे, त इहो ग़लति आहे। उनखे जाॻाए जाॻाए खीरु पए, कन जे आॾो उनखे दॿाए त घटि में घटि 10 मिंट हिकु पासे 10 मिंट ॿिए पासे पीआरे, ऐं जे हिकु दफ़ो हिकु पासो अॻु में पीआरियो आहे त ॿिए दफ़े ॿिए पासे खां शुरू करे त खीरु ख़ाली थींदो त भरिबो। ऐं जेको खीरु अचे थो त उहो चूसण सां अचे थो, ॿारु चूसींदो त माउ जी त हिन में हॉर्मोन सिक्रीट थींदा, हॉर्मोन्स जे करे खीरु वधंदो। जे खीरु घटाईंदियूं वेंदियूं पीआरण त खीरु अचण बि घटि पोइ वेंदो। सही। त मक़सदु ॻाल्हि जो इहो आहे त माउ जो खीरु ॿार जी सिहत जे लाइ तमामु ज़रूरी हूंदो आहे। जेके अॼुकल्ह नयूं नयूं जेके माउ थियूं आहिनि भेनरूं, माउ जो खीरु इन्फेक्शन्स खां बि बचाए थो, हुन में एंटीबॉडीज़ आहिनि। बाक़ी मथियों खीरु करे हुन में बैक्टीरिया वेंदा, ॿारु बीमार थींदो। बिल्कुलु ईअं ई आहे। सो कोशिशि इहा ई कंदा कयो त ॿार खे उनजे हक़ खां महरूम न कंदा कयो, ॿार खे उनजो हक़ु ॾियो, उनखे लाज़मी मदर फीड तमामु ज़रूरी आहे ॿार जे लाइ। 2 सालनि ताईं माउ खीरु पीआरे, 6 महीना छड़ो माउ जो खीरु, पोइ घर जो खाधो शुरू करे, पोइ घर जो खाधो शुरू करे। ऐं उन में जेको असांजो जेको ॿाहिरि जेके सेरेलैक्स वग़ैरह थी विया आहिनि त इहे ॾेई सघजनि था? उन में प्रिजर्वेटिव्स आहिनि त बहितर आहे त माउ घर में ठाहे, सूजी भुञी खीरु खंडु विझी ठाहे, केलो कुटे खाराए, खिचड़ी रधे खाराए, त इहे खाधा बहितर आहिनि। सही, ज़बरदस्त। इहे नंढियूं नंढियूं शयूं आहिनि जेके ॿार जी सिहत जे लाइ, माउ जी सिहत जे लाइ तमामु ज़रूरी आहिनि। सो जी भाउ, त तव्हां सां शाइरी जे हवाले सां ॻाल्हि ॿोल थी रही हुई, ऐं तव्हां कंपोज़िशन बि पंहिंजी घणो करे कंदा आहियो? कोशिशि कबी आहे त थी वञे। त पर तव्हां त कोशिशि त न, इहो त थी थो वञे पियो। थी वेंदी आहे, अलाह जी महिरबानी आहे, हिकिड़ा रब तरफ़ां शइ आहे त थी वेंदी आहे। ज़बरदस्त। अच्छा, हींअर कुझु महफ़िलूं वग़ैरह हलनि पियूं, कुझु शोज़ वग़ैरह थियनि पिया? जी हाँ, रिसेंटली काफ़ी हलियूं आहिनि ख़ैर सां, पर रमज़ान खां पोइ 2-3 महफ़िलूं कंटिन्यू थियूं आहिनि। सही। पर हींअर थोरो सिरोली माहौल आहे। अच्छा, त उहे कराची बेस्ड आहिनि या कराची खां ॿाहिरि बि कनि? ज़बरदस्त। ही कई वज़न में फिट आहे, तंहिंजे करे उन धुन खे अच्छा उन में ॻायूं पिया। दिल खे राहत नसीब काथे आ, दिल खे राहत नसीब काथे आ, दिल खे राहत नसीब काथे आ, तुझी चाहत नसीब काथे आ, तुझी चाहत नसीब काथे आ, दिल खे राहत नसीब काथे आ, दिल खे राहत नसीब काथे आ।
जिए तुझी चाहत जी, तुझी सिक जिए तुझी चाहत जी, तुझी सिक जिए तुझी चाहत जी। मुखे जन्नत नसीब काथे आ, मुखे जन्नत नसीब काथे आ, तुझी चाहत नसीब काथे आ, तुझी चाहत नसीब काथे आ। दिल खे राहत नसीब काथे आ, दिल खे राहत नसीब काथे आ। गद हुजन बहारूं भी, तुझी गद हुजन बहारूं भी, तुझी गद हुजन बहारूं भी। एड़ी किस्मत नसीब काथे आ, एड़ी किस्मत नसीब काथे आ, तुझी चाहत नसीब काथे आ, तुझी चाहत नसीब काथे आ। दिल खे राहत नसीब काथे आ, दिल खे राहत नसीब काथे आ। खूबसूरत हसीन तो जहिड़ो, खूबसूरत हसीन तो जहिड़ो, खूबसूरत हसीन तो जहिड़ो। मुखे शौकत नसीब काथे आ, मुखे शौकत नसीब काथे आ, तुझी चाहत नसीब काथे आ, तुझी चाहत नसीब काथे आ। दिल खे राहत नसीब काथे आ, दिल खे राहत नसीब काथे आ, दिल खे राहत नसीब काथे आ, दिल खे राहत नसीब काथे आ। वाह वाह, बेहतरीन। इहो बि फेसबुक फ्रेंड या उनजी शाइरी? जी बिल्कुलु, ॾाढी सुठी शाइरी। त इहे साम्हूं छो कोन था अचनि इहे? बसि इहे ॿुधायां मां की मजबूरी बि थींदियूं आहिनि कंहिं शाइर खे पंहिंजे हिसाब सां, जेके पंहिंजे जज़्बनि खे फेसबुक ते रखनि था पिया ऐं मौसीक़ी में सांडण लाइ कंहिंखे मोकिले कोन था सघनि पिया। हिन जी शाइरी आहे की असां काफ़ी दोस्तनि ॻाई आहे, ॿुधाइनि मूं उन जो कलाम, पर मुंहिंजो फेसबुक फ्रेंड आहे। सही, पर जॾहिं तव्हां उन्हनि जी शाइरी ॻायो था त तव्हां उन्हनि खे उहे क्लिप्स मोकिलींदा आहियो ऐं शेयर कंदा आहियो? जी जी बिल्कुलु, उनखे मेंशन कबो आहे उनखे। हा ख़ुशि थींदा हूंदा? बिल्कुलु ख़ुशि थींदा, बिल्कुलु, छो जो उनखे अचानक का सरप्राइज़ मिली थो वञे न, इलाही ख़ुशि थींदा ॾाढा। कॾहिं तव्हांजो कंहिं अहिड़े शाइर सां कॉन्टेक्ट न थियो जो तव्हां उनखे चओ त भई तव्हां अचो कमु कयो फलाणे चैनल ते, या जेको आहे तव्हां कुझु नवां कलाम लिखी ॾियो, ईअं इन हिसाब सां ऑफर्स त ॾींदा हूंदा न? जी जी इलाही दोस्त आहिनि जिन खे चयो आहे, पर वक़्त जी मजबूरियूं, के निकिरी कोन था सघनि ॻोठनि खां, पंहिंजे शहरनि ते मौजूदु आहिनि। सही, हितां वारा पहुची वेंदा जेके कराची में असां वटि अवेलेबल आहिनि, बाक़ी परे वारा दोस्त कोन था पहुची सघनि। इहो प्रॉब्लम आहे, उन्हनि खे लिखण जो शौक़ु बि इलाही आहे, सही त उहे पहुची कोन था सघनि। सही, बाक़ी अदब सां वास्तो त हर कंहिं माण्हू जो आहे। इलाही दोस्त आहिनि जेके प्रोग्राम में ईंदा रहंदा आहिनि, खेर सां काफ़ी हद ताईं रहिजी वेंदा आहिनि दोस्त। सही। अच्छा, मूंखे इहो ॿुधायो त हिकिड़े सुठे सिंगर थियण जे लाइ कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि जो ख़्यालु रखिणो पवंदो आहे? सभ खां पहिरीं त हू पंहिंजी सीरत, पंहिंजी तबियत खे सुधारणु आहे, छो जो मौसीक़ी अहिड़ो प्लेटफॉर्म आहे या अदब सां वास्तो कंहिं बि डिपार्टमेंट जो आहे त उनमें अदब ऑटोमेटिक अची थो वञे पियो। हिन कम में पहिरीं ॻाल्हि त निवड़त न्यास ऐं सिखिया जेके पहिरियां क़दम आहिनि। सिखिया लाज़मी आहे, सिखिया लाज़मी न आहे तव्हां बाजो ई हलायो, तव्हां बाजो को भली ॿियो हलाए, तव्हां रियाज़त करे सिखी सघो था। इहे शयूं फ़नकार लाइ लाज़मी। तव्हां बाजो कॾहिं वॼाइणु शुरू कयो? मूं ही तक़रीबन सम्झो त 96 में। अच्छा, 96 में। मां पढ़ंदो हुउसि उन महिल, तंहिं टाइम मूं वटि कीबोर्ड हूंदो, नंढो एतिरो पियानो हूंदो, जेको मूं 6 से वरितो। ओह। ऐं मूंखे जेको उन टाइम उस्तादु मिलियो हो, उहो बि सम्झो
मेडिकल रेप दोस्त हुयो असांजो नज़ीर तुनियो साहब, हुन मूंखे फर्स्ट फिंगर रखणु सेखारी त सारे गा मां पधा सां कीअं वॼाइबो आहे, निशान मूंखे हुन बेसिकली करे ॾिना ऐं उन ॾींहुं मूं मां धुन कढी पहिरें ॾींहं ते उन फर्स्ट फिंगर ते ई। अच्छा अच्छा जी हा। सही। उन दौरे जी तव्हां ॻाल्हि था कयो 600 में तव्हांखे मिलियो ऐं हाणे हिन जी क़ीमत केॾी हूंदी? हींअर त मुंहिंजे ख़्याल में मूं ॾिठो हिते मार्केट में तक़रीबन हुयो 13-14 हज़ार ते मिले पियो हींअर उहो 600 वारो। अच्छा, त हिन में बि ज़ाहिर कैटेगरीज़ हूंदियूं? हा, हीअ त हारमोनियम आहे, हू इलेक्ट्रॉनिक हुयो, हुनमें सेल पवंदा हुआ, 4-5 में सेल पवंदा पिया, इलेक्ट्रॉनिक हुयो, हुनमें रिदम बीट हर शइ इकट्ठे हूंदी असांखे। हू ॾाढो हैरान थियो आहे त मां हींअर निशान करे ॾिना तूं कलाक खां पोइ हुनमें धुन कढी आयो आहीं, माना तोड़ का शइ आहे अलाह तरफ़ां मिलंदी आहे। माशाअल्लाह, इहा राति बि अलाह साईं हर कंहिंखे न ॾींदो आहे, कंहिं कंहिं वटि हूंदी आहे। इहा अलाह जी महिरबानी आहे जो पाण प्ले करे सघूं था। माशाअल्लाह माशाअल्लाह, ज़बरदस्त। मैम तव्हांखे ईअं जीअं तव्हां ॻाल्हि की त बुक्स पढ़ण जो बि शौक़ु आहे, बुक्स पढ़ंदा आहियो, पोएट्री बि कंदा आहियो थोरी घणी, त ईअं म्यूज़िक सां बि शौक़ु तव्हांजो ज़ाहिर हूंदो? म्यूज़िक सां बि थोरो घणो रहियो आहे ॿुधण जो। ॻाइण जो त न आहे? ॻाइण जी त कुदरती टैलेंट हूंदी आहे, जंहिंमें आहे न आहे। सही। अच्छा, कहिड़े क़िस्म जो म्यूज़िक पसंदि आहे तव्हांखे? जीअं सूफ़ी थी वियो, क्लासिक थी वियो, जीअं मतिलबु आबदा परवीन साहिबा? आबदा परवीन त ज़ाहिर आहे हर कंहिंखे पसंदि आहे, सूफ़ी कलाम बि मूंखे पसंदि आहे। अॼुकल्ह जीअं सैफ समी जो आहे उहो बि सुठो थो ॻाए। सही। अॻे सुलेमान शाह हूंदो हो, उहो सुठो ॻाईंदो हो, मोहम्मद यूसुफ हूंदो हो। ऐं इंडियन सिंगर्स मां जेकॾहिं मां तव्हां खां पुछां त केरु पसंदि हुयो तव्हांखे? इंडियन में अॻे मोहम्मद रफ़ी, लता मंगेशकर सुठा हूंदा हुआ। आशा भोसले? जी माशाअल्लाह, ज़बरदस्त। त इहे वाकई लेजेंड सिंगर्स आहिनि, भले सरहद पार ई छो न आहिनि पर मशहूरु आहिनि। ऐं अॼु बि मौसीक़ी जी हद कोन हूंदी आहे, इहा हक़ीक़त ॻाल्हि आहे, काई हद न हूंदी आहे, मौसीक़ी मौसीक़ी हूंदी आहे। सो नंढे में असां नंढा हूंदा हुआसीं त न टीवी हुई न छा, हिकिड़ो रेडियो हूंदो हो, सो असांजी एंटरटेनमेंट लाइ रुगो रेडियो ॿुधंदा हुआसीं। सही। पोइ जीअं थोरा वॾा थियासीं त पोइ टीवी आई, पोइ अॼुकल्ह त घणो ई कुझु अची वियो आहे। अच्छा, उहो वक़्तु बि तव्हांखे यादि आहे जॾहिं तव्हां इंतज़ारु कंदा हुया त हिन टाइम ते फलाणो प्रोग्राम ईंदो, फलाणो जेको आरजे ईंदो, हू प्रोग्राम शुरू कंदो, गाना ॿुधंदासीं, उहो वक़्तु बि यादि हूंदो तव्हांखे ज़रूरु? जी, रेडियो ते बि। हा, त उहो वक़्तु तव्हांजो कीअं हुयो? मतिलबु कहिड़े घर वारनि जी तरफ़ां परमिशन हूंदी त हा भई तव्हां गाना ॿुधो या रेडियो ॿुधो? जी बिल्कुलु हूंदी हुई, घर फॉरवर्ड हूंदो हो, स्कूल मां ईंदा हुआसीं, पंहिंजो कमु करे रेस्ट करे पोइ फारिग टाइम में रेडियो प्रोग्राम ॿुधंदा हुआसीं। ख़ासि करे के गाननि जा हूंदा हुआ, के ड्रामा हूंदा हुआ, के कहिड़े क़िस्म जा हूंदा हुआ, ह्यूमरस स्किट्स जो प्रोग्राम ईंदो हो, उहो ॿुधंदा हुआसीं। सही सही, माशाअल्लाह। तव्हां पंहिंजी फैमिली जे हवाले सां थोरो असांखे ॿुधायो त केतिरा भाउ भेण ऐं तव्हांजा ॿार छा कंदा हुया? मां घर में सभ खां नंढी हुअसि, ॿियूं सभु मूंखां वॾियूं हुयूं, वॾी मुंहिंजियूं हुयूं। ऐं बाबा त बिज़नेस कंदो हो, ऐं भेणूं हाणे त इतफ़ाक़ सां भेणूं सभु गुज़ारी वियूं आहिनि, मां हिकिड़ी बची आहियां। माउ पीउ बि गुज़ारे विया आहिनि। सही सही, आख़िर सभिनी खे वञिणो आहे। ज़ाहिर आहे। तव्हांजी औलाद फैमिली असांजी हुई त पढ़ण ते हूंदो हो त छोकिरियुनि खे पढ़ाइनि, सभिनी खे पढ़ाइनि। असांजो ख़ानदान हो अलामा काज़ीअ जो, अलामा काज़ी जिन मुंहिंजी मामीअ जो, मुंहिंजी माउ जो मामो हो। अच्छा अच्छा, माशाअल्लाह। सही, त पढ़ियल गढ़ियल ख़ानदान हो। सही। तव्हांजी औलाद मां तव्हां ॿुधायो? मां मैरिड न आहियां। अच्छा, मैरिड न आहियो। अच्छा अच्छा, ओके, सॉरी, मूंखे ख़बर न हुई। शुरू खां हो मूंखां वधीक मुंहिंजे ख़ानदान जो उहो प्रेशर हो त मां डॉक्टर थियां। सही, त इन वजह सां तव्हां शादी न कई? बसि ईअं ई वक़्तु गुज़री वियो। सही सही सही, हलो सुठो थियो। इहो वक़्तु बि हिकिड़ो सुठो वक़्तु आहे, इंसानु पंहिंजो पाण ते तवजो ॾिए, पंहिंजे करियर ते तवजो ॾिए ऐं घर भातियुनि खे संभाले, उन्हनि जी प्रायोरिटीज़ खे पूरो करे, त इहो वक़्तु बि हिकिड़ो डिफरेंट हूंदो आहे, सुठो वक़्तु हूंदो आहे इहो बि। त तव्हां पंहिंजी सॼी लाइफ मतिलबु ईअं सर्विस कई आहे? सॼी लाइफ सर्विस कई आहे। मां नेशनल इंस्टीट्यूट ऑफ चाइल्ड हेल्थ में रही हुअसि, त उते मूं 38 साल गुज़ारिया, पोइ रिटायर कयो, पोइ कुझु प्राइवेट मेडिकल कॉलेज में कयो, पोइ वरी शेख बि नज़ीर भुट्टो मेडिकल कॉलेज लियारीअ में कयो, पोइ रिटायरमेंट खां पोइ बि मूं 12 साल कमु कयो, हाणे मूं कमु छॾियो आहे। अच्छा अच्छा, सही। बाक़ी मूंखे जीअं प्राइवेट प्रैक्टिस जो कॾहिं बि शौक़ु कोन हो, गवर्नमेंट जॉब कंदी हुअसि त सही एथिकल तरीक़े सां इंसानु कमु करे ऐं माण्हुनि खे सही ॼाण ॾिए।
सही जीअं सॼी दवाउनि खां ज़िंदगी वधीक मूंखे काउंसलिंग जो हूंदो आहे माण्हुनि खे सही यादि अच्छा काउंसलिंग त मूंखे यादि आयो त अॼुकल्ह जे दौर में माण्हुनि खे वाकई काउंसलिंग जी ज़रूरत आहे हर लिहाज़ सां जेकॾहिं तव्हां ॾिसो न त एजुकेशन जे हिसाब सां बि उन्हनि खे काउंसलिंग जी ज़रूरत आहे जॉब जे हिसाब सां बि उन्हनि खे काउंसलिंग जी ज़रूरत आहे पर असां वटि मुसीबत इहा आहे त कोई काउंसलिंग करण लाइ तयारु कोन्हे काउंसलिंग करण लाइ तयारु कोन्हे या के जीअं ख़ानदान आहिनि हुननि जी पुराणा जेके सोच आहे हा। त उहो पुराणी सोच मां ॿाहिरि नथा निकिरनि त छोकिरियूं पढ़ियल हूंदियूं त उहे पंहिंजो ख़ानदान खे बि सही पालींदियूं पाण बि सही हूंदियूं जेके न आहिनि पढ़ियल त जेके ॻोठ में माण्हू ग़रीब छा था कनि त जीअं छोकिरियूं जवान थियूं थियनि हुननि जी शादी करे था छॾनि त उन्हनि जो जिस्म बि तयारु कोन्हे ॿार ॼणण लाइ उहे बि पोइ ॿार थियूं ॼणनि हर साल ॿार थियूं ॼणनि त पाण बि कमज़ोर थी थियूं वञनि ॿार बि कमज़ोर था थियनि हुनखे चइजे त तव्हां वक़फ़ो कयो ॿार घटि कयो त चए त घर वारा इजाज़त नथा ॾियनि त उहो जे पढ़ियल हूंदियूं त पोइ पंहिंजो ख़्यालु पाण कंदियूं ऐं इहे ॻाल्हियूं हुनजे कंट्रोल में हूंदियूं त जीअं स्लोगन आहे त जीअं चवनि था मेरा जिस्म मेरी मर्ज़ी त उहो माण्हू खामखा उहो ग़लति तरीक़े सां था करनि हुनजो ॻाल्हि इहा आहे त हुनजे वस में हुजे त ॿार ॼणे न ॼणे वक़फ़ो करे केतिरा ॼणे इन जो असल मक़सदु इहो ई आहे त भाई त मां मतिलबु पाण इन शइ जे लाइ एलिजिबल आहियां ऐं मां सम्झां थी पंहिंजी सिहत खे त इन जो जेको स्लोगन जो जेको हिकिड़ो ग़लति मतिलबु जेको असांजे मुआशिरे में वरितो वेंदो आहे उहो ॾाढो नाज़ेबा तरीक़े सां उनखे ॻाल्हायो बि वेंदो आहे ऐं सम्झो बि वेंदो आहे बेसिकली इन जो मक़सदु इहो ई आहे त जेकॾहिं मां नंढी एज जी आहियां त मां तयारु न आहियां शादी जे लाइ मां ॿार ॼणण जे लाइ तयारु न आहियां इन शइ खे मुंहिंजा वालदेन सम्झनि मुंहिंजा साहुरा सम्झनि पर मुसीबत हिते इहा आहे त इन शइ खे अफ़सोस थींदो आहे त कोई न सम्झंदो आहे बल्कि असां हिते मीम्स ठाहींदा आहियूं असां उनखे ग़लति वे में खणी वेंदा आहियूं सो औरत जो बि हिकिड़ो मक़ाम अलाह साईं रखियो आहे मुआशिरे जे अंदरि ऐं दुनियावी तरीक़े सां बि उनजो हिकिड़ो मुक़ाम आहे दीनी तरीक़े सां बि उनजो हिकिड़ो मुक़ाम आहे पर दुनियावी तरीक़े सां जेकॾहिं ॻाल्हि कयां त औरत खे उहा न हैसियत ॾिनी वेंदी आहे न उनखे उहो मक़ाम ॾिनो वेंदो आहे तव्हां पाण बि माशाल्लाह मैरिड आहियो ॿारनि बचनि वारा आहियो त तव्हांजो पंहिंजो केतिरो फोकस हूंदो आहे नियाणियुनि जी पढ़ाई ते मुंहिंजी प्रायोरिटी थी हूंदी आहे त जेका नियाणी असांजे घर में आहे उहा पहिरीं ॻाल्हि पाण खे नियाणी न सम्झे भली सही छो जो घर जो माहौल त घर में आहे पर जेके ॿाहिरि निकिरे थी दर खां क़दम ॿाहिरि रखे त पाण खे मर्द सम्झे सही ॻाल्हि आहे ऐं पढ़ाई जे लेवल ताईं जेका मुंहिंजी मर्ज़ी आहे करे सही मुंहिंजी हिकिड़ी नियाणी अलहमदिल्ला हुन शादी मूं कराई आहे उनखां मूं शादी कराइण महिल हिकु न बल्कि 10 दफ़ा पुछियो त भई रज़ामंदी आहे त बिस्मिल्लाह नाहे त ख़ैरु सही आहे ऐं हू पंहिंजी चॉइस सां ई बिस्मिल्लाह थी वई ख़ैर सां छो जो हक़ जेके आहिनि असांखे बराबरि ॾियणु घुरिजनि औरत हुजे या केरु बि जेके जॉब कनि थियूं त माण्हू उन्हनि खे चवनि था त या त घर में उनखे चवनि था घर जो ख़्यालु नथी रखे या जेके कमु करे चओ त हीअ त रुॻो ॿारनि वारी आहे ॿार थी पाले कम ते तवजो नथी ॾे त उहो हिकु बैलेंस रखणु घुरिजे ऐं ॿियनि मुल्कनि में बि जीअं थींदो आहे त जेके सरकारी इदारा आहिनि जिते घणियूं औरतूं कमु कनि थियूं त उन्हनि खे डे नर्सरी उते हुअणु घुरिजे त जंहिंजो नंढो ॿारु आहे त ॿार खे उते वठी अची रखे त ॿारु ख़्यालु उते रखियो वञे ऐं ॿार खे वञी खाधे पीते जो निंड जो बि ॾिसे खीर बि पीआरे ऐं फारिग थिए त पोइ ॿार खे वठी अचे न त उनखे ॿार पुठियां कंहिं वटि छॾे अचे ॿार खे कुझु थिए थो नथी अचे त पोइ उनखे कम ते ॻाल्हियूं ॿुधणियूं थी पवनि त इहो ख़्यालु करणु घुरिजे इहे डे नर्सरी खुलनि जीअं असां ॿुधो कुझु साल अॻु में त बलोचिस्तान असेंबली में हिकु ॿार वठी आई त उन ते माण्हुनि ठठोलियूं कयूं त पोइ उन शुरू कयो बलोचिस्तान में त डे केयर शुरू कयूं त इन हिसाब सां हीअ हिते बि मूं ॾिसो आहे पोस्ट ग्रेजुएट जेके छोकिरियूं ईंदियूं आहिनि पोस्ट ग्रेजुएशन लाइ छा त चवंदा आहिनि त शादी कयल आई ॿार अथई त पोइ कमु कीअं कंदीअ त इहो ग़लति आहे ॿार हुजे न हुजे उहो इंटरव्यू में इहे ॻाल्हियूं न पुछजनि इहे पर्सनल ॻाल्हियूं आहिनि ऐं उनखे सहूलियत ॾिजे त ॿार हूंदे बि ॿारनि खे पाले सघे कम ते बि तवजो ॾेई सघे तव्हांखे असां सां कमु आहे न असांजी फैमिली सां असांजे औलाद सां तव्हांजो छा वञे तव्हां जेके बेसिक शयूं आहिनि इंटरव्यू में तव्हां उहे पुछो ऐं ॿी ॻाल्हि इहा त ॿार संभालणु घर संभालणु जॉब करणु औरत हर शइ मैनेज करे सघे थी उहा पंहिंजो पाण ते एतिरो कॉन्फिडेंस रखे थी त उहो हिकिड़ी साइड ॿार खे मुंहुं ॾिए थी ॿी साइड घर खे मुंहुं ॾिए थी ऐं टी साइड हू पंहिंजी जॉब खे मुंहुं ॾिए थी सो इन जो इहो मक़सदु न आहे त हू मजबूर आहे हू कॉन्फिडेंट न आहे
अॼु जी औरत अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह ॾाढी मज़बूत आहे, मेंटली बि मज़बूत आहे, इमोशनली बि मज़बूत आहे, फाइनेंशियली बि मज़बूत आहे। ऐं जेकॾहिं उहो फाइनेंशियली मज़बूत आहे त हुनखे कंहिंजी कान कढण जी ज़रूरत ई कोन्हे का। सो हिते वठंदासीं ब्रेक, ब्रेक खां पोइ हाज़िर था थियूं। वेलकम बैक व्यूअर्स, बेर तव्हांखे भली कार कंदासीं रंगन भरी शाम में। उम्मीद आहे त तव्हांखे शो पसंदि ईंदो हूंदो, तव्हां ॾिसंदा हूंदा, इंजॉय कंदा हूंदा। ऐं हींअर मूंखे ख़बर पई आहे त लाइन में कुझु प्रॉब्लम आहे जंहिंजी वजह सां तव्हांजी कॉल्स जेके आहिनि असां ताईं नथियूं पहुचनि। सो इनशाला हिकु ॿिनि ॾींहंनि में इहो प्रॉब्लम बि सॉल्व थी वेंदो। ऐं शोभी भाई जे लाइ इहो चवणु चाहींदसि त शोभी भाई खे इलाही मिस करे रहिया आहियूं ऐं यकीनन तव्हांखे बि उन्हनि जी कमी महसूसु थींदी हूंदी। शोभी भाई एक्चुअली ईद जे टाइम खां वठी आहिनि दुबई में, कुझु उन्हनि जा इवेंट्स आहिनि जेके उहो करे रहिया आहिनि। इनशाला जल्दी अची वेंदा पाकिस्तान त पोइ तव्हां उन्हनि खे असांजे शो में ॾिसी सघंदा। तेसीं ताईं जेको आहे उन्हनि जी कमी ॾाढी महसूसु थी रही आहे ऐं उन्हनि सां राब्ते में हूंदा आहियूं असां। तमामु घणो हू बि यादि करे रहिया आहिनि, प्रोग्राम खे बि यादि करे रहिया आहिनि, तव्हां व्यूवर्स खे बि यादि करे रहिया आहिनि। सो इनशाला उन्हनि सां जल्दी मुलाक़ात थींदी। मैम तव्हांजो हॉबीज़ छा आहिनि, कहिड़ियूं अहिड़ियूं एक्टिविटीज़ आहिनि जिन में तव्हां पंहिंजो पाण खे बिज़ी रखंदा आहियो अॼुकल्ह? एक्टिविटीज़ त जीअं मूं ॿुधायो त किताब पढ़णु लिखणु हिननि शयुनि जो शौक़ु आहे, फेसबुक वग़ैरह ते बि। ऐं बाक़ी इवेंट्स वग़ैरह में वेंदी आहियां, आर्ट्स काउंसिल में, अॼुकल्ह नापा में विझी हलो पियो, नापा में प्रेस क्लब में बुक लॉन्चिस वग़ैरह ते वेंदी आहियां। ऐं पोइ थोरो एक्टिविज़म बि कंदी आहियां, जेको मसइलो मुआशिरे में थिए थो त उन लाइ वञी आवाज़ु खणणु, त प्रेस क्लब वग़ैरह में प्रोटेस्ट में बीहणु, इहो बि मूं कयो आहे। जे हिते वाक़िया थिया, नाज़िम जोखे वारो वाक़ियो थियो, फातिमा फुर्रो वारो वाक़ियो थियो, त इन्हनि ॻाल्हियुनि में बि मां हूंदी आहियां। माशाअल्लाह माशाअल्लाह, इंसान जे हक़ लाइ बि ज़रूरी आहे। ज़रूरी आहे। ऐं ख़ासि करे हिते जेको नाहक जेको आहे असां वटि उहो तमामु घणो आहे। नाहक तमामु घणो आहे, त ग़रीबनि खे ॼण त इंसाफ़ ई कोन्हे। ऐं जेके पैसे वारा आहिनि त उहे सभु कुझु कंट्रोल था कनि, उहे जेके कनि उन्हनि खे सज़ा नथी मिले। अलाए कॾहिं इहो ट्रेंड चेंज थींदो, कॾहिं असां इन्हनि शयुनि मां निकिरंदासीं। 75 साल गुज़री विया आहिनि, 75 साल असांखे थी विया आहिनि पाकिस्तान खे ठहंदे, आज़ादी हासिलु कंदे, पर असां अञा ताईं 75 साल पोइ ते ई आहियूं। अॼुकल्ह जीअं प्रिया कुमारीअ जो इशू पियो हले, ईअं को न को मसइलो पियो थींदो आहे। कॾहिं चेंज ईंदी? हर दफ़े चवंदा आहियूं हुकूमत चेंज थी थिए, हुकूमत कुझु न कुझु कंदी। किथे बीठायूं असां? ॾुखियो आहे ॾाढो। किथे बीठायूं? वधणु ॾिनो कोन ईंदो, मामूली मसइलो आहे प्रिया कुमारी जो। हर असां संडे ते हुनजे लाइ एहतिजाज कंदा आहियूं, कॾहिं प्रेस क्लब, कॾहिं तीन तलवार, किथे किथे मिली करे। पर सोशल मीडिया ते इलाही कमु खणी वेठा दोस्त सभई। पर उन जहिड़ियूं केतिरियूं मासूम छोकिरियूं हूंदियूं, केतिरियूं मासूम छोकिरियूं हूंदियूं। केॾा वॾा वॾा इशूज़ आहिनि जेके असां स्क्रीन ते वेही न ॿुधाईंदा आहियूं, न ॻाल्हाईंदा आहियूं उन जे बारे में। इलाही अहिड़ा इशूज़ आहिनि, पर ॻाल्हि सिर्फ़ु उते थी अची बीहे त असां इन्हनि शयुनि मां कॾहिं निकिरंदासीं, कॾहिं असांजो माहौल मटिबो, कॾहिं असांजा ज़हन साफ़ थींदा। लॻे थो त अॻिते वञण जे बदिरां असां पुठिते पिया वञूं। एग्ज़ैक्टली ईअं ई उहा ई ॻाल्हि कयमि न, 75 साल थी विया आहिनि आज़ादु थींदे, पर अॼु बि मेंटली असां 75 साल पुठिते आहियूं। असां अॻिते नथा वधी सघूं। असां चवंदा आहियूं त एजुकेशन इलाही इम्पोर्टेंट आहे, असां रड़ियूं कंदा आहियूं, वाका कंदा आहियूं, नियाणियुनि खे पढ़ायो, हे कयो हो कयो। एजुकेशन इम्पोर्टेंट आहे, जीअं मुल्क अॻियां पिया वधनि। त ईरान आहे, श्रीलंका आहे, त उन में तक़रीबन 90% एजुकेशन आहे। ऐं ख़्वातीन जी बि ओतिरी एजुकेशन आहे, त इहो ज़रूरी आहे। बाक़ी असां ॾिसूं था त सिंपल ॻाल्हियुनि में बांग्लादेश असां खां अॻिते आहे, त उन में इहो ज़मीनदारी सिस्टम शुरूअ खां ख़तमु थियो, त इन करे उहो अॻिते वधियो। उन में हाणे गार्मेंट इंडस्ट्रीज़ में बि उहो अॻिते आहे, त लेडीज़ गार्मेंट फैक्ट्रीज़ में कमु पियूं कनि, त गार्मेंट एक्सपोर्ट बि वधीक आहे। त एजुकेशन ज़रूरी आहे, ऐं ज़मीनदारी सिस्टम खे, फ्यूडल सिस्टम खे ख़तमु करिणो आहे, ऐं सभिनी खे पंहिंजा हुकूक ॾियणा आहिनि।
त ईअं मुआशिरो अॻिते वधंदो। बिल्कुलु ईअं ई आहे, पर बसि ॻाल्हि उते ई थी अची पहुचे त अलाह हिदायत ॾिए अहिड़नि माण्हुनि खे जो हू कंहिं ग़रीब जे बारे में सोचनि, कंहिं इंसानियत जे हवाले सां सोचनि। ज़रूरु तव्हां वटि पाण वटि बि जेकॾहिं माण्हू कमु कनि था उहे बि त इंसान आहिनि न, जानवर त कोन्हनि न। जानवर सां बि इंसान जेको आहे अहिड़े बुरो रवैयो न रखंदो आहे, हीअ त वरी बि इंसान आहे। हीअ त रखियो वेंदो आहे, हीअ मुल्क असांजो थोरो कानून जेको न आहिनि तंहिंजे करे बसि अलाह हिदायत ॾिए, अलाह हिदायत ॾिए। अलाह हिदायत ॾिए। असां हिते इहो चई करे टॉपिक ख़तमु करे छॾींदा आहियूं। हर ॻाल्हि जो निचोड़ हिते ईंदो अलाह हिदायत ॾिए, वाकई अलाह हिदायत ॾिए। अलाह सम्झ ॾियनि रब्बुल आलमीन। बेशक बेशक अलाह ई आहे जेको पुॼी सघे थो सभिनीनि सां। असां इंसान ज़ात जी का औकात फिल्म में डायलॉग हूंदो भगवान भला करेगा लेकिन करेगा नहीं, करेगा नहीं। हिते सिस्टम उहो ई आहे। सही, सुधार आणणु चाहींदा थींदो, बेशक आहे मुश्किल इलाही। सही। त हिते जेको मां तव्हांखे रिक्वेस्ट कंदसि त कुझु असांखे बसि ॿुधाए असां बिस्मिल्लाह कयूं था पंहिंजे मौसीक़ी सां। ज़हन फ्रेश थी वञे। तहरीकूं न त तदबीरूं न त तजवीज़ूं, हो कुझु त बुखारिन तारीख़ुनि खे खारायो। निकिरी पवंदियूं अंदरां नंगियूं मानाऊं, छो था मुंहिंजे लफ़्ज़नि जी खल लहरायो। कीअं बि करे पर आवाज़नि खे जागायो, कीअं बि करे पर आवाज़नि खे जागायो। माण्हुनि सां न त गलियुनि सां ई ॻाल्हायो, माण्हुनि सां न त गलियुनि सां ई ॻाल्हायो। कीअं बि करे पर आवाज़नि खे जागायो, कीअं बि करे पर आवाज़नि खे जागायो। खामोशीअ जी मुहर लॻी छो महफ़िल खे, खामोशीअ जी मुहर लॻी छो महफ़िल खे, खामोशीअ जी मुहर लॻी छो महफ़िल खे, खामोशीअ जी मुहर लॻी छो महफ़िल खे। नोहाई पर हारायो, कीअं बि करे पर आवाज़नि खे जागायो, कीअं बि करे पर आवाज़नि खे जागायो। माण्हुनि सां न त गलियुनि सां ई ॻाल्हायो, सख्तो पे ऐं सख्तो मौत, सब्र मता थी सख्तो पे ऐं सख्तो मौत। ऐ सब्र मता थी सख्तो पे ऐं सख्तो मौत, सब्र मता थी सख्तो पे ऐं सख्तो मौत। कंहिं बि तरीक़े साथी तन खे तड़पायो, माण्हुनि सां न त गलियुनि सां ई ॻाल्हायो। कीअं बि करे पर आवाज़नि खे जागायो, माण्हुनि सां न त गलियुनि सां ई ॻाल्हायो।
बि करे पर आवाज़नि खे जागायो, कीअं बि करे पर आवाज़नि खे जागायो, माण्हुनि सां न त गलियुनि सां ई ॻाल्हायो, माण्हुनि सां न त गलियुनि सां ई ॻाल्हायो। ज़बरदस्त, वेरी नाइस। ही बि उस्ताद बुखारी जो लिखियल आहे, माशाल्लाह। जी, जी। मतलब ही कंहिंखे जगाइण जी कोशिश पिया कयो, समाज खे, समाज खे, छो त चए थो कीअं बि करे आवाज़नि खे जेके सुता पिया हुआ न उन्हनि खे जाॻायो। सुतल ई हूंदा। हा, इन्हनि खे जाॻाइणो आहे, छो जो सब्र मथां ते सख़्तो ऐं सख़्तो मौत कंहिं बि तरीक़े सां उथी तन खे तड़पायो, छो जो शाइर लट न हणंदो न अची, सही, उहो लफ़्ज़नि जी बुनियाद ते अची हमिलो कंदो आहे, पोइ अॻे खे हौसलो मिले अलाह करे थिए। उहो वक़्तु ॿियो हूंदो हुयो जॾहिं आवाज़ हिकिड़ी बुलंद कबी त सभु गॾिजी जाॻी बीह पवंदा रहंदा हुया, सभु जाॻी पवंदा हुया। अॼु वारी आवाम सुतल आहे, अॼु जी आवाम खे निंड जी ज़रूरत आहे, निंड थी करे पई। ॾाढी ॾुखी थी पई आहे। अॼु जे दौर में उहो माशरो ॾाढो ॾुखियो थी वियो आहे। सो बहरहाल कल्ह जेको आहे 5 मई यानी कि असांजे GM प्रोडक्शन पीर अमजद साहब जी बर्थडे हुई ऐं मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे पीर साहब। अल्लाह साईं तव्हांखे सिहत तंदुरुस्ती वारी ज़िंदगी अता करे ऐं ईअं ई तव्हां पंहिंजी बर्थडेज़ पंहिंजी फैमिली सां ऐं KTN फैमिली सां सेलिब्रेट कंदा रहो। मां चाहींदसि त पीर साहब खे विश कयूं, हैप्पी बर्थडे कयूं। बिल्कुलु भले, बिस्मिल्लाह। साईं अमजद शाह। जी जी। हो तो सा सदाई साण दुआ आहे मुंहिंजी, साईं अमजद शाह, साईं अमजद शाह सां साण दुआ आहे मुंहिंजी, सालगिरह जी मुबारक अथई, सालगिरह जी मुबारक अथई, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे साईं, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे साईं। ओ उमर दराज तेरी अल्लाह ने गबान हो गई, उमर दराज तेरी अल्लाह ने गबान हो गई, अली दी अमान हो गई, पंज तंदी छां हो गई, अली दी अमान हो गई, पंज तंदी छां हो गई, उमर दराज तेरी अल्लाह ने गबान हो गई, उमर दराज तेरी अल्लाह ने गबान हो गई। हैप्पी बर्थडे टू यू साईं, हैप्पी बर्थडे टू यू। ज़बरदस्त, थैंक यू सो मच ऐं वंस अगेन हैप्पी बर्थडे पीर साहब। इंशाल्लाह तव्हांजे लाइ सरप्राइज़ आहे, ज़रूरु तव्हांखे सरप्राइज़ ॾींदासीं थोरी देरि में इंशाल्लाह प्रोग्राम खां पोइ। सो थैंक यू सो मच मैम, तव्हां पंहिंजो कीमती वक़्तु असांखे ॾिनो, ॾाढो सुठो लॻो तव्हां सां कचहरी करे। मूंखे बि सुठो अल्लाह लॻो। ब्लेस यू ऐं इंशाल्लाह ज़िंदगी रही त ॿीहर तव्हांखे दावत ॾींदासीं इंशाल्लाह। कोई मैसेज ॾियणु चाहींदव? बसि ॻाल्हियूं थी वियूं जेके थियणियूं। वरी बि कोई मैसेज अगरि ज़हन में अचे तो पब्लिक जे लाइ या मदर्स जे लाइ या ॿारनि जे लाइ कुझु? मदर्स लाइ मुआशिरे लाइ त छोकिरियुनि खे ओतिरी अहमियत ॾियो जेको छोकिरनि खे था ॾियो, उहो ई पढ़ायो, उहो ई रखो। सही, ऐं माण्हू बि ॿारनि जो पंहिंजो पर्सनल ख़्यालु कनि। सही, थैंक यू सो मच। ऐं तव्हां वेंदे वेंदे कहिड़ो मैसेज ॾींदव? गानो बि ॿुधंदासीं तव्हां खां वेंदे वेंदे। हा, सभिनी लाइ दुआउनि खे सां। सही, दुनिया ॾिसो था पाण कीअं हले पई, पाण खे बोल्ड बणायो, सही, ज़माने में हौसलो रखो, सही, जेको थींदो टाइम ते थींदो, वक़्त खां अॻे तव्हांखे काई शइ न मिलंदी। बेशक बेशक, हर जेका मिलणी आहे तव्हांखे मिलंदी। वक़्तु मुक़ररु आहे हर मुक़ररु शइ आहे, जो, ऐं बसि इंसान खे सबर करण जी देरि सबर आहे। करणो आहे, बेशक, बसि। मेन शइ ज़बरदस्त, इहा। वाह 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 वाह, थैंक यू भाउ। तव्हां बि माशाल्लाह ॾाढो सुठो ढोलक था वॼायो, अल्लाह साईं तव्हांखे बि कामयाबी अता करे, वॾी महिरबानी। जी व्यूअर्स, इंशाल्लाह ज़िंदगी रही त तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं। तेसीं ताईं पंहिंजो पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। जी भाउ। सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे।
ॻोल्हींदड़ आयो आ पाण खे ॻोल्हिण, आयो पाण खे ॻोल्हिण, आयो पाण खे ॻोल्हिण। हिन हमदम हम राज़ खे सम्झण त ॾुखियो आ, हिन हमदम हम राज़ खे सम्झण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आ। सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आ, सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आ। अंदर में पयो बोले, अंदर में पयो बोले, ही केरो साजे तो अंदर में पयो बोले, अंदर में पयो बोले, अंदर में पयो बोले। अल्लाह जे आवाज़ के समझण त ॾुखियो आ, अल्लाह जे आवाज़ के समझण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आ। सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आ, सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आ। सजदो आक्यो तो आहे पंहिंजे मिठल यार खे सजदो, मिठल यार खे सजदो, मिठल यार खे सजदो। हिन नीह जी नमाज़ खे सम्झण त ॾुखियो आ, हिन नीह जी नमाज़ खे सम्झण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आ। सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आ, सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आ। सूफ़ीअ जी रमज़री त निराली आहे जग खां, निराली आहे जग खां, निराली आहे जग खां। सूफ़ीअ जी रमज़री त निराली आहे जग खां, निराली आहे जग खां, निराली आहे जग खां। सूफ़ीअ जे गुझे राज़ खे सम्झण त ॾुखियो आ, सूफ़ीअ जे गुझे राज़ खे सम्झण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण